कराची में एशिया की सब खां वॾी मालपीड़ी सोहराब ॻोठ सुपर हाईवे ते लगाइण बदिरां नॉर्दर्न बाईपास ते लगाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे, जंहिंखां पोइ पंजाब, बलोचिस्तान ऐं सिंध मां माल जूं ट्रकूं मालपीड़ी पहुचण शुरू थी वयूं आहिनि। उन हवाले सां नॉर्दर्न बाईपास मालपीड़ी मां वीडियो लिंक ते मौजूद आहे। कराची मां SS न्यूज़ जो ब्यूरो चीफ नबी बख्श ख़ासि खेली। जी नबी बख्श आगाह कजो। जी बिल्कुल जो है सो हर साल जियां इन साल जो है एशिया की सब खां वही मवेशी जी मंडी है वह जो है नादरन बाईपास से लगाने जो फैसलो किया है। इन महिल जो मां जिते मौजूद आया वो है गुलशन मेमार थाने की हद है। हिंदे चौक ते असां बीठा आहियूं, हिन तरफ अगर ॾिठो वञे त इहा गडाप थाने की हद ईंदी, हिन पासे जो सरजानी टाउन थाने की हद है। इन अलावा जो नादरन बाईपास की मेन चुरंगी है इहा गुलशन मेमार की हद है। जैसे मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हर साल जो है सुपर हाईवे के भरसां जो सचल थाने की हद में ये एशिया की सब खां वॾी मवेशी मंडी जो है 900 एकड़न ते लगाई वेंदी है। पर इन साल उते जो जगह घट हुजण करे मंडी जो इंतजामिया है उन पारां ही फैसलो किया है त नादरन बाईपास के भर में जो उते जो तकरीबन 1000 एकड़न का ज़मीन है उते जो मवेशी की मंडी है वह लगाई वेंदी। जैसे त उन हवाले से सिक्योरिटी जा इंतजाम जो उहे भी इंतहाई सख्त किया विया आहिनि। तकरीबन गेट के थ्रू आहिनि उहे भी लगाइण जो सिलसिलो जो है हिमल तेज़ी से जारी है। जैसे त वापारी जो उहे माल खणी इतने पहुंचन था पिया, आहिस्ता आहिस्ता जो ट्रकूं आहिनि उहे भी हिन मंडी में पहुंचण जो सिलसिलो जो वो शुरू थी चुको है। जैसे त मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त वापारी जो उन्हनि खे पिण सिक्योरिटी जा जो ख़ुद से ज़ार पिया कनि। उन हवाले से असांजी जॾहिं वापारी सां ॻाल्हि ॿोल थी त उन्हनि जो इहो चवणु आहे त हिते जो है सो सिक्योरिटी जो है तमाम जो है सो असांखे ॾुखी भी लगे, छो जो एक तरफ तो गडाप थानो पे लगे, बे तरफ सरजानी, तो बे तरफ जो गुलशन मेमार थानो पे लगे। अल्लाह न करे कोई एडो खुशगवार को वाक्य पेश तो अचे हिते त उहा जो कंप्लेन जो है वह किथे दर्ज करानी पवंदी, गडाप वारनि जी हद होंदी या मेमार जी होंदी या जो सरजानी होंदी। उन हवाले से हितां जो जेके ज़िले इंतजामिया है उनके जो घुर्जे त फौरी तौर ते इन गेट जो उन्हनि ते सिक्योरिटी जा इंतजाम आहिनि सख्त कया वञनि। उन सां वापारियुनि खे जो ईंदड़ खरीदार जो उन्हनि जे लाइ सिक्योरिटी जी पेश अचे थो त उनखे थाने ते वञण जे लाइ ॾुखियाई पेश न अचनि। जी।